न रुगो दुख जो ॾींहुं आहे बल्कि उन्हनि सभिनी मुसलमाननि ऐं मोमिननि लाइ हीउ हिकिड़ो तमामु वॾो आहे। इन करे त हीअ जंग न हुई, हीउ मोहरको हुयो ज़ालिम ऐं बातिल जे विच में। ऐं करबला जे ॾींहं ते, करबला में ऐं अॼोके ॾींहं ते दुनिया में इहो साबित थी वियो त मौला हुसैन ऐं नबी जे ख़ानवादे जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि क़ुर्बानियुनि इस्लाम खे न रुगो ज़िंदा कयो, पर इहो बि जेको आहे सबूत आहे त असां रहंदी दुनिया ताईं, जेसि ताईं इहा दुनिया आहे उन वक़्त ताईं हक़ ऐं बातिल जे विच में जॾहिं बि जंग थींदी त मोमिन ऐं मुसलमान हमेशह हक़ जे तरफ़ हूंदा ऐं बातिल खे शिकस्त ईंदी। अॼु बातिल खे शिकस्त जो ॾींहुं आहे ऐं मौला हुसैन अॼु बि ज़िंदा आहे, पर यज़ीद जेको आहे उहो किथे आहे कंहिंखे ख़बर कान्हे, उन जी क़बर कान्हे का। पर जेसि ताईं ज़ुल्म हूंदो, जेसि ताईं ज़ालिम हूंदो, उते हुसैन बि हूंदो, उते हुसैनियत बि हूंदी। 10 ॾींहं हिते जेके आहिनि उहे सॼी सिक्योरिटी तमामु सुठी सिक्योरिटी रही।